नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम करे रहिया आहियूं। हैदराबाद जे तालीमी बोर्ड पारां 9वीं ऐं 10वीं क्लास जा जेके इम्तिहान हली रहिया आहिनि उन्हनि में सरकारी स्कूल ख़ुसूसन उन्हनि में कहिड़ा मसइला पेश अचनि था ऐं जॾहिं खां वठी सिंध सरकार जे तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां एजुकेशन फ्री कई वई आहे तॾहिं खां वठी ॿारनि जा मुख़्तलिफ़ इशूज़ थियनि था नंढा नंढा। छो त तालीमी बोर्ड जेको आहे हिन वक़्तु माली बहिरान जो शिकार आहे। न सिर्फ़ु हैदराबाद तालीमी बोर्ड पर सॼी सिंध जा जेके तालीमी बोर्ड आहिनि उनखे जेके फंड्स मिलनि था, जेके स्पेशली ग्रांट्स मिलनि थियूं, उहे न हुजण जे करे जेको आहे सो तमामु घणी रुसवाई थिए थी, तकलीफ़ थिए थी। जॾहिं मार्कशीट ऐं सर्टिफिकेट अचनि था ॿारनि जा, उहे ॾियण जे हवाले सां बि तालीमी बोर्ड जेको आहे सो कासिर रहिजी वञनि था। हिन वक़्तु समूरनि सरकारी तौरु ख़ानगी स्कूलनि में सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। प्राइवेट स्कूलनि में त कुझु जेको सिस्टम बहितर बणियल आहे, पर सरकारी स्कूलनि में सहूलियतूं न हुजण जे करे काफ़ी ॿारनि सां तौरु जेके उस्ताद आहिनि, हितां जो स्टाफ आहे, उन्हनि सां मसइला पेश थियनि था। उन सिलसिले में अॼु असां हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल कयूं उस्तादनि सां बि ऐं जेको आहे सो शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं तव्हांजी त हुननि जो छा चवणु आहे ऐं हिन एग्ज़ाम खे कीअं उहो फेस करे रहिया आहिनि। हाई स्कूल आहे कासमाबाद जो, उनजी हेड मिस्ट्रेस असां सां मौजूदु आहे थी, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिन वक़्तु मजमूई तौर ते 9वीं ऐं 10वीं जमात जा जेके पेपर हलनि था ऐं सरकारी स्कूलनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त मसइला इलाही आहिनि। बिजली जी लोड शेडिंग आहे, पीअण जे पाणीअ खां वठी वॉशरूमनि ताईं। पहिरियों त असांखे इहो ॿुधायो त इम्तिहान कीअं पिया हलनि, ॿार शौक़ सां अचनि पिया, ॿार पढ़नि पिया ऐं ॿारनि सां इम्तिहाननि जे दौरान कहिड़ा मसइला पेश आहिनि। मां गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कासमाबाद जी हेड मिस्ट्रेस थी ॻाल्हायां। को मिनिस्टर साहब आहे, उन जो वियन आहे, उन जो नारो आहे त ॿार पढ़ायो सिंध संवारियो। त असांजो सेक्रेटरी साहब जो बि इहो चवणु आहे, असांजे डायरेक्टर अज़ीज़ला ओडो साहब जो बि इहो चवणु आहे ऐं असांजो जेको आहे DO सर अज़ीज़ला ॾोड साहब, त इहे सभिनी सां असां क़दम मिलाए रहिया आहियूं। ऐं असांजी कोशिशि आहे त कापी कल्चर आहे उहो ख़तमु थियणु खपे, उहो न हुजणु खपे। ऐं उन खां अलावा बाक़ी जेके थोरा घणा मसइला लोड शेडिंग जा उहे त बिल्कुलु आहिनि। लोड शेडिंग थोरी देरि जे लाइ वञे पई, उहा न वञणु खपे। एग्ज़ाम जे दौरान त बहितरु आहे ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि हिन चैनल जे थ्रू त एग्ज़ाम जे दौरान जेका आहे लोड शेडिंग न थिए त बहितरु आहे। अच्छा, हिन इम्तिहाननि जे हवाले सां अॼु तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे तव्हां खां इहो ॿुधणु चाहियूं था त सरकारी स्कूलनि ऐं प्राइवेट स्कूलनि में छा फ़र्क़ु आहे ऐं माण्हुनि जो जेको तवजह जो मर्कज़ आहे उहे प्राइवेट स्कूल आहिनि, वधीक उनखे अहमियत ॾियनि था। एतिरे क़दुरु जो अव्हां जहिड़ा उस्ताद जेके आहिनि तव्हांजे स्कूलनि में जेके टीचर्स आहिनि उन्हनि जा ॿार बि प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था, इहो छा सबबु आहे ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि ॿारनि खे वापसि पंहिंजे हिन सरकारी स्कूलनि में आणे सघिजे? न त मुंहिंजो जेको आहे सो इहो ख़्यालु आहे त प्राइवेट स्कूलनि खां जेके आहिनि सो गवर्नमेंट जा स्कूल तमामु बहितरु आहिनि। छो जो उन मुंहिंजो पंहिंजे स्कूल जीअं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कासमाबाद जी आहे त 100% अॻे साल जी रिज़ल्ट आई आहे। इहो सिर्फ़ु मुंहिंजे हिकिड़े माण्हू जो कमु कोन्हे, पर असां टीम वर्क आहे ऐं असांजे उस्ताद जेके आहिनि बहितरीनु तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। मुंहिंजूं पंहिंजूं ॿ नंढड़ियूं जेके आहिनि उहे पढ़ी निकितियूं आहिनि गवर्नमेंट मक़सदु हाई स्कूल हिन गवर्नमेंट जे स्कूलनि मां ई उहे अलहमदिल्ला हींअर मेडिकल में आहिनि। त जेको आहे गवर्नमेंट स्कूलनि खे वधीक कंदमि, छो जो ॿारु पाण पढ़ण ते हूंदो आहे त ॿारु पाण पढ़े थो या नथो पढ़े। छा आहे त गवर्नमेंट जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी त ॿारनि खे सफ़ा नथी पढ़ाई वञे। सिंधी जो को तस्वीर ई कोन्हे, ॿारनि खे सिंधी लिखण ई कोन थो अचे त सिंधी आहे छा। त उन्हनि जे बनिस्बत असां जेको आहे सो गवर्नमेंट जे स्कूलनि खे वधीक तरजीह ॾींदासीं ऐं बहितरीनु खां बहितरीनु स्कूल थींदा था वञनि सिंध जा। अच्छा, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर जेकॾहिं असांजा वधीक वॾा माण्हू या जेके रोज़ जे बुनियादनि ते लखें हज़ारे रुपया माण्हू ॿारनि ते ख़र्च करे प्राइवेट जेके आर्टिफिशियल ठहियल आहिनि, आर्टिफिशियल आहिनि, उन्हनि में 8 खां 9 हज़ार जो टीचर्स पघारूं ते रखियल आहिनि, 10,000 15,000, पर हिते लख रुपयो बि पघार आहे ऐं पढ़ियल गढ़ियल ग्रेजुएट टीचर्स आहिनि। उन माण्हुनि खे, वॾनि माण्हुनि खे जेके ॿारनि खे पंहिंजे प्राइवेट स्कूलनि में पढ़ंदा उन्हनि जे लाइ छा तव्हांजो? अदा ॾिसो न, असांजे सेक्रेटरी साहब जेको आहे उन ते खयां न क़दम, छो जो हर हफ़्ते सेक्रेटरी साहब जेको आहे सो हिते मौजूदु हूंदा आहिनि हैदराबाद में जुमो ऐं छंछरु।
ऐं उन में हाणे काफ़ी जेके उस्ताद आहिनि उहे प्राइवेट स्कूलनि मां निकिरी असांजे गवर्नमेंट स्कूलनि में आया आहिनि जंहिंमें JEST आहिनि प्रमोशन थिया आहिनि ऐं PhD तमामु बहितरीनु उस्ताद आहिनि, तमामु होशियारु उस्ताद। त उहे पाण प्राइवेट खे छॾे गवर्नमेंट में पिया अचनि, त माना असांजे गवर्नमेंट में पढ़ाई एतिरी आहे उन जे करे जेको आहे सो सेक्रेटरी साहिब जो इलाही तमामु घणियूं काविशूं आहिनि, मिनिस्टर साहिब जो असां इन खे साराहींदासीं। त इहो जेको बहितरीनु क़दम आहे, इन सां असांजे नौजवान नसल जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ो त जॉब मिली थी वञे, सर्विस मिली थी वञे, ऐं ॿियो पढ़ाइनि था। हुते हुननि खे पघार थोरी आहे, उहे वीचारा मतिलबु नथा कमु करे सघनि। बाक़ी प्राइवेट स्कूल जे बनस्बत गवर्नमेंट जा स्कूल तमामु बहितरीनु नमूने सां कमु कनि। नाज़रीन हलूं था अंदरि हिकिड़े क्लासरूम में, उहा खे ॾेखारियूं था त क्लासरूम में हीअ जेके गवर्नमेंट गर्ल्स स्कूल आहे कासमाबाद जो, उन में नंढड़ा ॿार असांजूं जेके अदड़ियूं आहिनि 9 ऐं 10 जमायत जूं शागिर्दियाणियूं उहे पेपर ॾेई रहियूं आहिनि। ऐं पेपरनि जो जेको सिलसिलो आहे त ॿाहिराड़ी जा जेके स्कूल थियनि था, नंढा नंढा शहर आहिनि उन्हनि में स्कूल थियनि में उन जा वालिदैन, उन जा भाइर भेनरूं ॿाहिरि स्कूल जे बीठा आहिनि ऐं उहे उनखे कापी ॾियनि था। ऐं कापी कल्चर ख़तमु न थियण जे करे असांजो जेको सॼो तालीम जो सिस्टम आहे उहो नाकारा बणिजी चुको आहे ऐं एतिरी त बदनामी थी चुकी आहे तालीमी सेक्टर जी, ख़ासि तौर ते सरकारी स्कूलनि में, जो माण्हू को सरकारी स्कूलनि में ॿार पढ़ाइण जे लाइ तयारु न आहे। पर हीअ ॿार आहिनि जे बग़ैर कंहिं कापीअ जे, बग़ैर कंहिं चीटिंग जे पंहिंजा पेपर ॾेई रहिया आहिनि। उनजो सबबु इहो आहे त स्कूलनि में जेके सरकारी स्कूल आहिनि, ख़ुसूसन जेके वॾनि शहरनि में, हिन वक़्तु कासमाबाद में मौजूदु आहियूं, कासमाबाद जो गर्ल्स स्कूल आहे, उन में तालीम बहितर हुजण जे करे, ॿारनि खे बहितर तरबियत ऐं तालीम हुजण जे करे उहो बिल्कुलु बग़ैर कंहिं चीटिंग, बग़ैर कंहिं कापी करण जे पंहिंजा पेपर हल करे रहियूं आहिनि। ऐं कोशिशि कंदासीं त का असां सां अदड़ी ॻाल्हि ॿोल करे उन खां पुछूं था। हीअ नंढड़ी बीठी आहे, बाबा नालो छा आहे? मां रुमेसा, बेटा कहिड़े क्लास जी आहियो? 9th क्लास। अॼु छा जो पेपर आहे? सिंधी जो। सिंधी जो। कीअं कापी बापी खां बग़ैर थी थो वञे? जी सर, थी पियो वञे। अच्छा, हा सिंधी आहे उन जे करे या ॿियो को ॾुखियो हुजे त पोइ तव्हां चीटिंग कयो आहे? न न, चीटिंग कोन कई आहे हिन स्कूल में। कोन थी आहे चीटिंग? अच्छा, पोइ उमेदु आहे बहितर पोजीशन खणण जी? यस। कहिड़ी पोजीशन जी तव्हांजी ख़्वाहिश छा आहे? त A1 ग्रेड अचे। A1 ग्रेड। वॾा थी छा थींदा? ASP ऑफिसर। SP ऑफिसर। अच्छा, कमीशन ॾींदा माना CSS। माशाल्लाह, ये नंढड़ी जो हिकिड़ो तमामु बहितरीनु जेको आहे सो तसवुरु आहे त हू कमीशन ऑफिसर थींदी ऐं पुलिस में वेंदी। त हीअ जेके ॿार आहिनि उन्हनि ॿारनि जो तमामु हिकिड़ो सुठो शौक़ु पढ़ाई जो। नंढड़ी असां सां ॿी बि मौजूदु आहे। मां नालो छा आहे बाबा? प्रभात। प्रभात, अॼु छा जो पेपर आहे मुंहिंजो? सिंधी। सिंधी जो। जी। घणा सवाल कया अथव? सवाल माशाल्लाह पूरा कया आहिनि। पूरा कया आहिनि? जी। अच्छा, केतिरा करणा हुआ? करणा 8 हुया। हा, हीअ सभु थी विया आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाह। चीटिंग कई या ईअं पाण? न न, चीटिंग कोन कई। चीटिंग कोन कई आहे? नो। हिते चीटिंग थिए स्कूल में भला? न न थींदी आहे। अच्छा, भला छा थींदा हुआ? कमीशन में वेंदा, डॉक्टरानी थींदी, इंजीनियर थींदी, छा ख़्यालु आहे तव्हांजो? छा थींदो? इंशाल्लाह डॉक्टर। डॉक्टर थींदो? जी। माना मेडिकल में दाख़िला वठंदा? जी मेडिकल। अच्छा, माशाल्लाह ही नंढड़ी ॾिसो। ऐं जेके सरकारी स्कूलनि में ॿार पढ़नि था उन्हनि जो हिकिड़ो तमामु वॾो ख़्यालु आहे। को कमीशन ऑफिस जे लाइ तयारी पियो करे, कमीशन ॾींदा ऐं CSS ॾेई ऑफिसर थींदियूं नंढड़ियूं, ऐं के वरी डॉक्टरानियूं थींदियूं, के इंजीनियरिंग थींदियूं। ज़ाहिर आहे त हिते जेके वेठियूं आहिनि त उहे हिकिड़े कंहिं ख़्याल सां वेठियूं आहिनि। ऐं सरकारी स्कूलनि में हिन क़िस्म जी जेके एग्ज़ाम जो हिकिड़ो सिलसिलो आहे उहो तमामु बहितर आहे ऐं हिकिड़ो सुठो अमल आहे, जंहिंजे करे सरकारी स्कूलनि जे जेके माण्हुनि जे ज़हननि में तसवुरु आहे त सरकारी स्कूलनि जे अंदरि जेको आहे सो तालीम बहितर न हुजण जे करे जेको आहे सो माण्हू परेशान थियनि था। असां सां हितां जी सीनियर टीचर अती मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। इम्तिहाननि में थींदो ई आहे त स्कूलनि जे ॿाहिरां रश हूंदी आहे, हुननि जा वालिदैन भाइर भेनरूं ईंदा आहिनि, कापी कल्चर ऐं तमामु हिकिड़ो वॾो ख़ासि तौर ते सरकारी स्कूलनि में। पर हिते अहिड़ी शइ नज़र नथी अचे। कीअं पिया ॾिसो हिननि इम्तिहाननि में? हिते अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह कंहिं क़िस्म जी कापी जी इजाज़त कोन हूंदी आहे असां वटि। ॻाल्हि कई तव्हां त रश जी, सो अवां बि सम्झ वारा आहियो, अॼुकल्ह मोबाइलुनि जो ज़मानो आहे, ॿाहिरि बीहण जी ज़रूरत कोन्हे, भितियुनि टिपण जी ज़रूरत कोन्हे। इहो जेको हथियार आहे न, इहो हथियार असां वटि अलाउड न आहे, असां वटि हिन जी इजाज़त कोन्हे। सुबुह जो ई चेकिंग में सभु शयूं निकिरी वेंदियूं आहिनि, त पोइ गुंजाइश ई नथी बचे कंहिं क़िस्म जी।
ऐं कापी करण जी। बोर्ड जा चेयरमैन्स वग़ैरह जॾहिं बि आया आहिनि त असां वटि हमेशह ओचिता विज़िट थींदा आहिनि विजिलेंस टीम्स जा, त उन्हनि खे हमेशह हितां पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलंदो आहे। त हिन स्कूल जो जेका रिस्पॉन्सिबिलिटी सां ऐं जेको स्मूथ तरीक़े सां जेको हले पियो सेंटर, ओड़ो ॿिए कंहिं हंधि असांखे नज़र नथो अचे। जॾहिं असीं चऊं था ॿार असांजो आईंदो आहिनि, त असांखे इहो साबित बि करे ॾेखारिणो आहे। ऐं ॿार ही इम्तिहान ॿार जो उहो इम्तिहान आहे, उहो जाइज़ो आहे जंहिंसां ख़बर पए थी त सॼे साल में ॿार छा पिरायो। जेकॾहिं असीं हिननि ऐं ॾिठो वञे त तव्हां बि ॾिसी सघो था त पेपर इंतिहाई आसान अचणु लॻा, तमामु आसान। बोर्ड जी शायदि पॉलिसी जे तहत ई छा पेपर इंतिहाई आसान पिया अचनि, त उन में कापी जी गुंजाइश बि आहे बि कोन, ज़रूरत बि कान्हे का। त हाणे जॾहिं गुंजाइश छा पर ज़रूरत बि कान्हे, असीं मुहैया बि कोन पिया करियूं अहिड़ो को सामान, त पोइ त ज़ाहिर ॿारु पंहिंजी महिनत करे थो अचे, हिकु ॾींहुं जॾहिं ॾिसे थो त हिते मूंखे अहिड़ी का सपोर्ट ई कान्हे का, त ॿिए ॾींहुं हू पाण पढ़ी अचे थो ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां इम्तिहान। सरकारी स्कूलनि जे हवाले सां हिकिड़ो माण्हुनि जे ज़हननि में इमेज वेठल आहे त सरकारी स्कूलनि में ॿार पढ़ाईंदासीं त उहे न पढ़ी सघंदा, जॾा थींदा ऐं उहे कॉम्पिटिशन में न ईंदा। छो इहो तसवुरु? पंहिंजो मिसाल ॾियां, यकीननि तव्हां बि सरकारी स्कूल मंझां ई पढ़ियल हूंदा, असीं सिंधी मीडियम स्कूलनि मंझां पढ़ियल आहियूं। असांखे फ़ख़ुरु आहे असांजे उस्तादनि ते, असांजी पढ़ाई ते, ऐं असां उन्हनि खे ई नक्शे क़दम ते उन्हनि जे ई हली, उन्हनि जे ई पेरनि पोयां हली असीं बि ओड़ा उस्ताद साबित थियण जी कोशिशि पिया करियूं। ॾिसो, ॻाल्हि सरकारी गैर सरकारी जी प्राइवेट जी कोन हूंदी आहे, ॻाल्हि हूंदी आहे उस्ताद जे पैशन जी, डिवोशन जी ऐं डेडिकेशन जी ऐं ऑनेस्टी जी। जेकर जिते उस्ताद डेडिकेट हूंदो पंहिंजे कम सां, सचो हूंदो पंहिंजे पेशे सां, उते उस्ताद उहो भले प्राइवेट स्कूल जो हुजे या सरकारी स्कूल जो हुजे, माहौल बहितरीनु मिलंदो तव्हांखे। तव्हां हिन सॼे सराउंडिंग में ॾिसंदव तव्हांखे हिक खां हिकु बहितरीनु स्कूल मिलंदो। ऐं असांजे स्कूल, आउं पंहिंजे स्कूल जे लाइ ज़िम्मेवार आहियां। असांजे स्कूल जी 6 खां 10 ताईं जा क्लासिस हलनि था, उते हिक खां हिकु टीचर असां वटि मौजूदु आहे, आला तालीम याफ़्ता, बहितरीनु तरबियत याफ़्ता ऐं तमामु सुठे इख़लाक़ वारो उस्ताद तव्हांखे मिलंदो। पंहिंजे सब्जेक्ट में माहिर तव्हांखे उस्ताद मिलंदो। असीं तमामु सचाई सां पढ़ाई करायूं था, त असीं त कंहिं क़िस्म जे मुक़ाबले करण लाइ तयारु आहियूं। असांजा ॿार जेके आहिनि उहे जेके सरकारी स्कूलनि में पढ़ियल जेके हींअर कहिड़े कहिड़े उहिदनि ते न पहुतल आहिनि, हिक खां हिकु उहिदनि ते पहुतल आहिनि। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे पेशे ते, पंहिंजी पढ़ाई सां, पंहिंजे तरीक़े सां। जेकॾहिं मुंहिंजा ॿार सरकारी स्कूल में पढ़नि था त मां शर्मिंदगीअ खां उनखे पाण छॾणु नथो अचां, बल्कि पाण ॿारनि खे चवंदो पंधि वञो त मथां को मिटु माइटु, को दोस्त, को पाड़े वारो ॾिसे त हिन जा ॿार सरकारी स्कूल में। इहो इमेज ख़तमु कीअं करे सघिजे? साॻी ॻाल्हि, चेक एंड बैलेंस असांजे इदारनि ते, जंहिं जाइ ते तव्हीं चकास रखंदा, तव्हीं पुछाणो रखंदा ऐं ख़ुदा खे हाज़िर ॼाणे पंहिंजे इंतिज़ाम सां ऐं पंहिंजी सचाईअ सां पंहिंजी ड्यूटी कंदा, फ़र्ज़ु निभाईंदा, त थी नथो सघे, इहो पॉसिबल ई कोन्हे, नामुमकिन आहे त उन इदारे जो नालो न थिए ऐं उहो पंहिंजो कारकर्दगी न ॾेखारे। रही ॻाल्हि त माण्हुनि में चेंज कीअं अचे, माण्हुनि में चेंज कुदरती तौर ते आई आहे। त जॾहिं खां कोविड-19 थियो आहे, यकीन ॼाणो त असांजे स्कूल जी स्ट्रेंथ इनरोलमेंट एतिरे हद ताईं वधी वई आहे जो शहर जा वॾा वॾा जेके नाले वारा स्कूल आहिनि उन्हनि मंझां एतिरा सारा ॿार असां वटि हिते आया आहिनि। ऐं उते ॿार अचण खां पोइ उते जो उन माइट एतिरो त असांखां जेको आहे सो मुतासिर थियो आहे हितां जे माहौल खां, त हीअ स्कूल जेके आहिनि, असीं त हरूभरू पंहिंजे ॿारनि जे लाइ एतिरा असां पैसा पे विञायासीं। असां छो सरकारी स्कूलनि में कोन पढ़ाया आहिनि। ऐं तव्हां मोकल जे टाइम ते अची ॾिसी सघो था त माइट बिल्कुलु शर्मसारी नथो महसूसु करे। तव्हांखे हिक खां हिकु गाॾी मिलंदी, तव्हांखे हिक खां हिकु ॿार जो जेको आहे सो स्टेटस वारो तव्हांखे माण्हू मिलंदो। ऐं अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, इहो शर्म असांजे अंदर जो आहे, डपु असांजे अंदर जो आहे। जंहिं ॾींहुं असांजी क़ौम इन डप मां निकिरी आई ॿाहिरि, त असांजो सरकारी स्कूल जेको आहे उन ॾींहुं वरी नालेचार थी वेंदो, नाले वारो थी वेंदो। ऐं असीं उनखे जॾहिं ऑन कंदासीं, मालिकी कंदासीं, जंहिं ॾींहुं मालिकी कईसीं, माइट मालिकी कंदो, समाज मालिकी कई आहे सरकारी इदारनि जी, त उन ॾींहुं उहो इदारो यकीनन ऐं बिल्कुलु दावा सां चवां थी तो इदारो दुनिया जो बहितरीनु इदारो थी वेंदो। जंहिं ॾींहुं सोसाइटी ऐं असांजे सिस्टम, असांजे माण्हुनि इदारनि, सरकारी इदारनि जी मालिकी कई ऐं उन्हनि खे ऑन कयो त हीअ असांजा इदारा आहिनि, हिननि खे आबाद करिणो आहे, त उन ॾींहुं हीअ असांजा सरकारी इदारा, सरकारी स्कूल जेके माण्हुनि जे ज़हननि में इहा आहे त उते तालीम कोन्हे, ॿारनि जी तालीम तबाह थींदी, उहो तसवुरु ख़तमु थी सघे थो। हीअ जेके सरकारी स्कूलनि में एग्ज़ाम हली रहिया आहिनि, जेका ॿार पंहिंजी तयारी करे रहिया आहिनि भरपूर नमूने सां,
उहो जारी वसारी आहे। हिननि खे डिस्टर्ब करणु नथा चाहियूं, कोशिशि कयूं आहे त हिननि ॿारनि सां बि ॻाल्हि ॿोल कजे। बहरहाल हिन महिल हुननि जो जेको टाइम आहे पेपर जो उहो पूरो थियण वारो आहे, जंहिंजे करे हू पंहिंजे हिन खफ़े में लॻा पिया आहिनि। उन्हनि जी वधि में वधि ॿारनि जी इहा कोशिशि आहे त हू पंहिंजे टाइम ते पेपर ॾियनि ऐं जेके उनखां सुवाल घुरिया विया आहिनि, जेको उनजो टाइम पीरियड आहे, उहो पंहिंजे हुन टाइम पीरियड में उहो मुकमिल तौर ते पेपर ॾियनि। हिते मौजूदु आहे सीनियर टीचर आहे स्कूल जी, उन सां ॻाल्हि ॿोल करायूं था तव्हांजी, त उन जे हवाले सां त हीअ जेके एग्ज़ाम हलनि था कीअं तयारियूं कयूं वियूं आहिनि, ॿार कीअं जेको आहे सो पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे रहिया आहिनि बग़ैर चीटिंग जे, बग़ैर जेको आहे सो कंहिं कापी जे। असांजी सोसाइटी, असांजे हितां जे माण्हुनि पाण ई ॼणो बदनाम करे छॾियो आहे त सरकारी स्कूल में ॿार वेंदा त उहे न पढ़ी सघंदा, उन्हनि जो टैलेंट ख़तमु थींदो। हिन सरकारी स्कूलनि जी छा पोज़ीशन आहे कासमा? त सिर्फ़ु गवर्नमेंट स्कूल जो सेंटर न लॻो आहे, हिते प्राइवेट स्कूलनि जो बि सेंटर लॻो आहे। ठीकु आहे, ॿार असांजो जेको गवर्नमेंट जो जेको सिलेबस आहे, तव्हांजे ई तवसुत सां इहो बि मां चवणु चाहींदसि त जेके मंथली 4-5 हज़ार फीस था भरीनि, उन जॻह ते गवर्नमेंट स्कूल में अचनि, गवर्नमेंट स्कूल जो ॿार बि उहो ई पेपर पियो ॾिए ऐं प्राइवेट स्कूलनि जो ॿार बि इहो पियो पेपर ॾिए। इन जो चवण जो मक़सदु आहे त छो असां मथी सतह ते प्राइवेट स्कूलनि खे तरजीह था ॾियूं, पेपर त उहो ई ॿार ॾिए पियो। हींअर बि असांजे गवर्नमेंट स्कूल में माशाल्लाह एतिरी ज़बरदस्त ऐं तव्हां था चओ त भई असांजे ॿार में छा आहे, कहिड़ो टैलेंट आहे, वाक़ई असांजे ॿारनि में टैलेंट आहे, असांजे सिंध जे ॿारनि में तमामु घणो टैलेंट आहे। उन जे करे ही पाण ॾिसो त हींअर ई बग़ैर चवंदा आहिनि त भई चीटिंग आहे। तव्हां इन खां मिर्ज़ा कलीच बेग खां ॾिसो, अलामा आहे काज़ी खे ॾिसो, डॉक्टर नबी बख़्श बलोच खे ॾिसो, जिन वॾा कारनामा कया आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं बि असांजा अहिड़ा सिंध जा माणक मोती पैदा कया आहिनि गवर्नमेंट स्कूल में। असां बि गवर्नमेंट स्कूल जा पढ़ियल लिखियल आहियूं, त इहो माना हिकिड़ो ग़लति तसवुरु ॾिनो वियो आहे त गवर्नमेंट स्कूल में पढ़ाई कोन्हे, जॾहिं त प्राइवेट स्कूल में अनट्रेंड टीचर जेको असां वटां ॿार मैट्रिक पास करे थो, ज़ाहिर आहे अॼुकल्ह हालात अहिड़ा आहिनि जो गवर्नमेंट खे प्राइवेट खे जॉइन थो करे। गवर्नमेंट स्कूल में जॾहिं टीचर थो अचे त माशाल्लाह हू टेस्ट थो पास करे, ट्रेनिंग करे थो अचे, जेके उन जूं क्वालिफिकेशन आहिनि हू ट्रेंड थी करे पोइ थो अचे। त ज़ाहिर आहे जॾहिं उस्ताद ट्रेंड हूंदो, हाई फाई क्वालिफाइड हूंदो, त ज़ाहिर आहे उनजो ॿार बि बहितरी पोज़ीशन हासिलु कंदो। ऐं हिन वक़्तु जेका बि पोज़ीशन बोर्ड जे उन में अचे पई उहा गवर्नमेंट स्कूल जी ई अचे पई। अॻे ऐं हाणे में को फ़र्क़ु आयो आहे वेझड़ाई में त माण्हू शौक़ सां ॿारनि खे दाख़िल कनि हिते? न, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। कुझु वक़्तु अहिड़ो हलियो हो जंहिंमें गवर्नमेंट स्कूल बिल्कुलु जहिड़ो पुठिते पवंदो पिए वियो, पर जॾहिं कुझु नया ज़ाहिर आहे गवर्नमेंट स्कूल जे तरफ़ां बि एजुकेशन डिपार्टमेंट बि जॾहिं पढ़ियल लिखियल माण्हू आया, असांजा सेक्रेटरी आहे, डायरेक्टर्स आहिनि, उन्हनि जॾहिं क़दम खयां, सुठा हिकिड़ा स्टेप खयां, त ज़ाहिर आहे उनखे फॉलो करिणो पियो ऐं उन जे तहत असांजी रिज़ल्ट अॼु इहा पई अचे त पेरेंट्स जेके आहिनि फ़ख़्रु महसूसु था कनि त असां गवर्नमेंट स्कूल में पंहिंजे ॿारनि खे एडमिशन ॾियारियूं। त अॼु जेको सिंधी जो पेपर आहे, गवर्नमेंट स्कूल जा ॿार आहिनि उहो ॾाढो मज़े सां, ऐं जिन जो मीडियम इंग्लिश आहे उहो एॾो मज़े सां रिलैक्स थी, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ सॼो ब्लॉग इंग्लिश मीडियम जो आहे, पर एॾो मज़े सां फ़ख़्र सां पंहिंजो पेपर पिया ॾियनि बग़ैर कंहिं टेंशन जे। जॾहिं त इते ई असांजा प्राइवेट स्कूल जा बि ॿार आहिनि जेके उहे घबराइनि पिया, तमामु घणा हेज़िटेशन में आहिनि, हुननि खे सिंधी न पढ़ाई वई, केॾो असांखे कापारी धक आहे त असांजा ॿार सिंधी लैंग्वेज लिखण जे लाइ परेशान आहिनि। त उन बहितर न आहे त पेरेंट्स थोरो होश सां कमु वठनि ऐं स्कूल में अचनि, गवर्नमेंट स्कूल में अची ॿारनि खे एडमिशन ॾियारणु। बोर्ड सिंध बोर्ड त साॻियो आहे न, जॾहिं प्राइवेट मंथली 5,000 खां 8,000 12,000 20,000 बि वठे पियो, पर उहा तालीम न पियो ॾेई सघे अॼु हिन दौर में। त उन जॻह ते असांजो गवर्नमेंट तव्हांखे सिलेबस बि प्रोवाइड पियो करे, तव्हांखे बुक्स बि पियो ॾिए, तव्हांखे यूनिफॉर्म पियो ॾिए, उन खां अलावा असां वटि सुठा स्पेशल सब्जेक्ट स्पेशल टीचर्स आहिनि जेके हू पंहिंजो कमु था कनि। त अॼु असांजो ॿारु रिलैक्स आहे, तव्हां ॾिसी वठो। अॼु जेको हिते प्राइवेट ॿार आहिनि, प्राइवेट स्कूलनि सां लाॻापियल, उहे मीडियम इंग्लिश सां तालुक़ु रखंदड़, उन जे करे जेको सिंधी जो पेपर आहे उहो उन्हनि खे तमामु घणो ॾुखियो लॻी रहियो आहे। पर जेके गवर्नमेंट स्कूल सां लाॻापियल जेके ॿार आहिनि उहे पंहिंजो सिंधी जो पेपर ऐं इंग्लिश मीडियम भले छो न हुजे उहो रिलैक्स थी ॾेई रहिया आहिनि। इहो चवणु आहे हितां जी सीनियर टीचर जो। हैदराबाद जे तालीमी बोर्ड पारां समूरनि जेके सरकारी हुजनि या नीम सरकारी, उन्हनि स्कूलनि जा 9हीं ऐं 10हीं जमायत जा पेपर हली रहिया आहिनि।
कोशिशि करियूं था त को ॿियो स्कूल बि अव्हांखे विज़िट करायूं हैदराबाद जो ऐं ॿिए कंहिं टीचर ऐं ॿारनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं त उन इम्तिहान खे कीअं जेको आहे सो ॾिसनि था ऐं एग्ज़ाम जा जेके ही ॾिहाड़ा आहिनि उन्हनि में ॿारनि सां बि कोशिशि करे तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त उहे छा था चवनि। हिन वक़्तु गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल कासमाबाद में मौजूदु आहियूं ऐं एग्ज़ाम हली रहिया आहिनि, ॿार पंहिंजा इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। अॼु सिंधी जो पेपर आहे ऐं सिंधी जो पेपर पूरो थियण वारो आहे, उनजे करे जेके तयारियूं आहिनि उहे हलनि पियूं। ॿारनि जो आख़िरी जेको टाइम आहे वधि में वधि ॿारनि जी कोशिशि आहे त उहे जल्द खां जल्द पंहिंजा जेके उनखे सुवाल ॾिना विया आहिनि उहे उन टाइम मुताबिक़ ॾियनि। प्रिंसिपल हिन स्कूल जो असां सां मौजूदु आहे, कुझु उस्ताद बि आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरूआत करियूं था हिन स्कूल जे प्रिंसिपल साहिब खां। सर, ही 9वीं 10वीं जमात जा एग्ज़ाम हलनि था, पाण बि सभई गवर्नमेंट स्कूलनि मां पढ़ी निकिता आहियूं ऐं जेके तव्हां बि हूंदा ॿिया बि वॾा वॾा जेके नाला आहिनि सिंध जा, न बल्कि पाकिस्तान जा वॾा नाला आहिनि, सियासतदान हुजनि, साइंसदान हुजनि या ब्यूरोक्रेट हुजनि, उहे हिननि सरकारी स्कूलनि मां पढ़ी निकिता आहिनि। हिन वक़्तु असां वटि सरकारी स्कूलनि जो मयार असांजी सोसाइटी उन्हनि खे केरे छॾियो आहे ऐं घटि ॼण जे करे मां पंहिंजो ॿारु सरकारी स्कूल में चाहींदे बि नथो पढ़ाए सघां त मता का सोसाइटी, मता को शहर जो माण्हू, को मिटु माइटु मूं ते एतिराज़ु करे त यार एतिरो ग़रीब थी वियो आहे जो ॿार पंहिंजा सरकारी स्कूलनि में थो पढ़ाए। इहो तसवुरु कीअं ख़तमु करे सघे थो? साईं, हिन लाइ मुंहिंजो अर्ज़ु आहे त असांजा जेके बि गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि इदारनि में जेके बि असांजा मौजूद उस्ताद साहिबान आहिनि उहे पंहिंजी महिनत ऐं लगन सां कमु करे रहिया आहिनि। असांजो हीउ इदारो गवर्नमेंट बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल कासिमाबाद, जंहिंजो मां प्रिंसिपल आहियां, ऐं असांजो साईं HM साहिबु साईं अहमद शाह, उहे बि असां अणथक महिनत करे रहिया आहियूं। ऐं हींअर जेके ही एग्ज़ाम हलनि पिया था इन्हनि में तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरीं का बि इंटरफ्रेंस कान आहे ऐं स्मूथली ही एग्ज़ाम हली रहियो आहे। 9 ऐं 10 जा जेके बि एग्ज़ाम हलिया आहिनि, 9 ऐं 10 जो ही इम्तिहान हली चुको आहे ऐं 9 जो ही इम्तिहान हले पियो थो। इन में कंहिं बि क़िस्म जी ॿाहिरीं इंटरफ्रेंस न आहे ऐं अंदरि जेके बि छोकिरा अचनि था उनखां असां झड़ती ऐं जेका आहे सा सर्च करे मोबाइल वग़ैरह सभु वठी ऐं उनखां पोइ असां उन्हनि खे एंटर कयूं था। ऐं जेके बि असांजा उस्ताद आहिनि उहे बि असां सां सुठे नमूने सां कोऑपरेशन कनि पिया था ऐं उमेदु था कयूं त आईंदह लाइ बि इहो ई अमल इम्तिहान जो सुठे नमूने सां हलंदो रहंदो। बाक़ी हाणे रही ॻाल्हि त तव्हांजे चवण मुताबिक़ त इहा असांजा मां जेकॾहिं पंहिंजो ॿारु हिते गवर्नमेंट इदारे में दाख़िल कंदुसि त माण्हू मूंखे चवंदा त तूं ग़रीब थियो ऐं इहो तसवुरु हाणे ख़तमु थियणु घुरिजे, छो त हीअ प्राइवेट स्कूलनि जा ॿार बि हाणे असां वटि ई जेको सो एडमिशन लाइ अचनि पिया था ऐं जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि उन में उहा तइलीम न आहे रही जेका हिन गवर्नमेंट जे इदारनि में आहे। गवर्नमेंट जा उस्ताद तमामु सुठियुनि डिग्रियुनि वारा आहिनि, सीनियर आहिनि ऐं जेको सो प्रोफेशनल डिग्री रखनि था। मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे, मुंहिंजी सभिनी हिन क़ौम खे इहा जेका असां रिक्वेस्ट आहे त पंहिंजा ॿार तइलीम गवर्नमेंट इदारे में दाख़िल कयो त जीअं तव्हांजा ॿार सुठनि उस्तादनि जी रहबरीअ में ऐं उन्हनि जी क़ाबिलियत में पंहिंजी तइलीम पढ़ाए सघनि। नाज़रीन, ॿुधियूं ॻाल्हियूं मां प्रिंसिपल साहिब जूं। उनजो चवणु आहे त अॼुकल्ह जेको आहे सो सरकारी स्कूल गवर्नमेंट स्कूलनि खां वधीक बहितर नतीजा ॾेई रहिया आहिनि ऐं वधीक जीअं त उस्ताद जेके आहिनि उहे ट्रेनी आहिनि, ग्रेजुएट आहिनि ऐं प्राइवेट स्कूलनि में उहो मयार हेड मास्टर साहिबु हिन स्कूल जो मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सरकारी स्कूलनि ऐं जेको आहे सो नान सरकारी स्कूलनि में छो एतिरो फ़र्क़ु ॾेखारियो वियो आहे? सोसाइटी छो नथी ऑन करे पंहिंजे इदारनि खे? अव्हां ऐं मां पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़ाइण खे तरजीह छो नथा ॾियो? तव्हां सिंध TV वारनि जी महिरबानी जो तव्हां असां वटि आयो ऐं हिन माहौल खे तव्हां विज़िट कयो। तव्हांजे सुवाल मुताबिक़ त हींअर माशाअल्लाह असांजो मिनिस्टर एजुकेशन सेक्रेटरी साहब जेके आहिनि उन्हनि तमामु घणो इन शइ खे ज़ोर वठायो आहे, इन शइ खे उजागर कयो आहे त असांजा सरकारी स्कूल घटि न आहिनि ऐं माशाअल्लाह तमामु बहितरीनु असांजी फैकल्टी आहे, सुठा उस्ताद असां वटि आहिनि ऐं PhD आहिनि, MPhil आहिनि, हाई क्वालिफाइड टीचर असां वटि आहिनि ऐं महिनत कनि था। असां पंहिंजे इदारनि खे बहितर खां बहितर करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर कुझु पेरेंट्स खे, वालदेन खे, मुआशिरे सोसाइटीअ खे, उन्हनि खे बि सरकारी स्कूलनि खे ओन करणु घुरिजे ऐं इनशाला असां तमामु घणी महिनत करे रहिया आहियूं। साईं प्रिंसिपल साहिबु ऐं इनशाला उहो वक़्तु परे न आहे
जो असां हिननि सां प्राइवेट स्कूलनि सां कॉम्पिटिशन में आहियूं ऐं इनशाला वक़्तु परे न आहे जो असां उन्हनि खां वधीक पंहिंजी सुठी रिज़ल्ट ॾेई सघंदासीं। सो इनशाला असां महिनत करे रहिया आहियूं, अॻिते बि इनशाला अलाह असांजी मदद कंदो ऐं मुआशिरे जा ऐं ऑफिसरनि जो ताउन रहंदो त इनशाला सरकारी स्कूल अञा वधीक बहितर थी सघंदा। अवां हिते सरकारी स्कूलनि में पढ़ायो था ऐं हिन वक़्तु एग्ज़ाम हलनि पिया, एग्ज़ामनि जे हवाले सां ख़ासि तौर ते कहिड़ा मसइला पेश अचनि था? प्राइवेट स्कूलनि में जनरेटर आहिनि, स्टाफ आहे, पाणी आहे, पर जेके शिकायतूं रहियूं आहिनि त गवर्नमेंट स्कूलनि में बजट या फंड्स न हुजण जे करे ॿारनि सां इलाही सातरा मसइला थियनि था, ईअं वाक़ई आहे? असां वटि अलाह जी महिरबानी सां के एमफिल आहिनि, के PhD आहिनि ऐं मोस्ट कॉम्पिटेंट आहिनि। सो असांखे पंहिंजे सरकारी इदारनि ते फ़ख़ुरु आहे। अॼुकल्ह जेकी प्राइवेट स्कूलनि जी तालीम आहे बिल्कुलु हाणे ॾींहों ॾींहों डे बाय डे बिल्कुलु हाणे क्लोज़ थींदी वञे पई। हाणे असां ॾे उन्हनि जा ॿार अचणु शुरू थिया आहिनि। सो असां इन कोशिशि कयूं पिया त असां पंहिंजे इदारनि खे अञा मज़बूत बनायूं, इनशाला इहा कोशिशि आहे असांजी। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां हिते जे सीनियर उस्तादनि जी, प्रिंसिपल साहब ऐं हेड मास्टर साहब जी, सीनियर उस्ताद मुख़्तियार साईं असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु मजबूरी तौर ते जेके 9हीं ऐं 10हीं जमात जा इम्तिहान हलनि था, इम्तिहाननि जी छा पोज़ीशन आहे, इम्तिहान कीअं हलनि पिया, इम्तिहाननि सरकारी स्कूलनि ऐं प्राइवेट स्कूलनि में इम्तिहाननि जी ॾियण वारो जेको सिलसिलो आहे उहो कीअं आहे। हिन वक़्तु वॾे में वॾो मसइलो आहे बिजली जो, उहो सॼे सिंध सां आहे, सिर्फ़ु हैदराबाद या क़ासिमाबाद सां न आहे, पर जॾहिं ॿार एग्ज़ाम में वेहनि था त बिजली न हुजण जे करे, ख़ासि तौर ते पंहिंजे गवर्नमेंट स्कूलनि में फैसिलिटियूं घटि हुजण जे करे, फंड्स घटि हुजण जे करे ॿारनि खे तकलीफ़ थी थिए। कीअं पिया ॾिसो, इहे वाक़ई इशू आहिनि या न आहिनि? पीअण जे पाणीअ खां वठी बिजलीअ ताईं या बिजलीअ खां वठी वरी जेके ॿियूं फैसिलिटीज़ आहिनि ॿारनि खे ॾियण जूं सहूलियतूं, उहे कीअं पिया ॾिसो? तनक़ीद ॿिए थी इदारनि जी बहितरी जो सुवालु सदाईं मौजूदु रहे थो। उन में असां सां जेके इशूज़ आहिनि इदारनि जे अंदरि, त सरकारी इदारनि में जेको आहे विच में सोलर सिस्टम जो हिकिड़ो प्लान लाथो वियो, उहो बि इम्प्लीमेंट न थियो आहे। हाणे हींअर त पाण बीठा आहियूं, तमामु हद दर्जे जी गर्मी आहे, ॿार जे करे लाइट वञे त उहो कीअं उन शइ खे फेस कंदा, उस्ताद कीअं उन ड्यूटियूं पंहिंजूं निभाए सघंदो। उन सां गॾोगॾु असां वटि फिल्टर प्लांट कोन्हनि जेके मज़बूत तरीक़े सां, हेॾो वॾो इदारो आहे, उन्हनि में वॾा फिल्टर प्लांट ॾिना वञनि, सरकारी तरफ़ां उनखे बजटिंग कई वञे या उतां खां असांखे फैसिलिटेट कयो वञे। मिसाल तौरु हिकिड़ी त बहितरी इहा आई आहे त सरकारी इदारनि जो मोराल बुलंद थियो आहे, पर उन सां गॾोगॾु जेको हीउ तबक़ाती तालीम जो रुझान आहे, मथियों तबिको जेको आहे उहो प्रिफर करे थो प्राइवेट इदारनि खे। हीअ सभु तालीम तबक़ाती शिकिल में नज़र पई अचे। हीउ जेको ॿियो तबिको आहे, जेको मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास ऐं जेको लोअर क्लास आहे, उनजो आख़िरी ऑप्शन जेको आहे सरकारी तइलीम इदारा आहिनि। हाणे सरकारी तइलीम इदारा उन्हनि जो एॾो तइदादु वधीक आहे इन माण्हुनि जो, जेके हेठे क्लास जा माण्हू आहिनि, जो उन खे हीअ सर्विसिस पूरे तरीक़े सां प्रोवाइड नथो करे सघे। ओवर स्ट्रेंथ ते ॿारनि जी एडमिशन आहे, 100 खां मथे हर क्लास में दाख़िला आहे, सीटिंग अरेंजमेंट जो सुवालु आहे, फर्नीचर जो सुवालु आहे, उन खां पोइ बजट जो सुवालु आहे, त उहो बजट एतिरो ॾिनो वञे जो उहो हेठी सतह ते मसइला हल थी सघनि। ॿी गुज़ारिश कंदो हलां, सोलर सिस्टम जेको विच में इहो कैंपेन सिंध हुकूमत हलाई हुई, असां उन नज़र खे बहितर सम्झोसीं उन हिसाब सां, पर उन ते अमल जो सुवालु अञा मौजूदु आहे। ॿी गुज़ारिश कंदो हलां त हाणे हीउ जेको क़ासिमाबाद हायर सेकेंडरी स्कूल आहे, हीअ तव्हां ॿाहिरि वेंदो त हिकिड़ी बिल्डिंग आहे जेका भूत बंगला जो ॾेख ॾेई रही आहे, उन खे 12 साल थिया आहिनि, उन जो न का ख़बर आहे। असां हिते जेके विज़िटर्स एतिरे ते सेक्रेटरी साहिबु आयो, उन खे भई गुज़ारिश रखी हुई त ॿारियूं जेको पोर्शन असां रोड डिस्टर्ब लॻो पियो उन खे ठारायो वञे, त ओवर स्ट्रेंथ ॿारनि जी जेका शिफ्ट करियूं त तइलीम इदारो अञा बहितर थिए। तारीफ़ एॾी का मुकमल शइ सरकारी तइलीमी इदारनि में अञा पूरे तरीक़े सां लथल कोन्हे जो अॼु ई तारीफ़ कई वञे। जाइज़ तनक़ीद असांजो हक़ु आहे, असांजे सिस्टम जो माण्हू बि असांखां सुवाल कनि था, असांजो बि हिकिड़ो सुवालु ठहे थो त इन्हनि इदारनि जी बहितरी में सरकार सीरियस वठे। फस्ट प्रायोरिटी सिंध जो वॾे में वॾो खातो जेको आहे, सभई खाता हिकिड़े पासे, सिर्फ़ु हिकिड़ो खातो तइलीम खातो आहे, उनखे इंटरनेशनल फंडिंग बि थिए थी, पर मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहा फंडिंग पाइपलाइन में के ईंदे ईंदे अलाए किथे पहुचे थी, उहो तव्हां ख़ुदि सर्वे कंदो त ॻोठनि जे स्कूलनि में त हालति क्रिटिकल आहे, त उते त चापड़ किरी रहिया आहिनि बिल्डिंगुनि जा, ॿार रिस्क ते विहारिया विया आहिनि, मुश्किल सां कॾहिं का वॾे एरिया वाइज़ का तहरीक हले थी, उन नतीजे में स्कूल रिपेयर थिए थो, अदरवाइज़ उहो कमु जेको आहे डिले थियो वञे। त
त हाणे गुज़ारिश इहा आहे त सरकार ऐं जी एशियन बैंक आहे, वर्ल्ड बैंक फंडिंग करे थी, यूनिसेफ वारा फंडिंग कनि था, त इन इदारनि खे सीरियस वरितो वञे। सिंधी तालीम जो सुवाल मजमूई सरकारी इदारनि सां जुड़ियल, छो त अक्सरियत जी आबादी असांजी उहा अफोर्डिंग कोन्हे, उहा सिर्फ़ु सरकारी इदारनि में मुंतक़िल थींदी, जंहिंजो फ़ाइदो सिंध सॼी जी तालीम खे थींदो। हिकिड़ी कोशिशि त शानदार थी वेझड़ में मौजूदा सेक्रेटरी साहब साइंस जो मटीरियल जेको आहे सॼे सिंध खे शिफ्ट करायो ऐं पंहिंजूं ज़ाती कोशिशूं वरितियूं, उहो जस लहिणे। उन सां गॾोगॾु जेके ॿिया पोर्शन असांजा जेके ड्रिम आहिनि उन्हनि खे एक्टिव करण जो सुवालु आहे। तालीम खाते खे फस्ट प्रायोरिटी ॾियणु खपे, छो उन जे नतीजे में जेको बहितरियूं ईंदियूं असां वटि कोर्स ते बि सुवाल आहिनि। कोर्स बि जेको आहे जिद्दत वारे अंदाज़ जो कोन्हे। मिसाल तौरु ड्राइंग जे कोर्स जी ॻाल्हि करियां त ब्यूरो ऑफ करिकुलम बदतरीन सूरतालिया पैदा कई आहे, जो हेतिरे अरसे खां ड्राइंग जो कोर्स न ॾेई सघिया आहिनि ऐं इहो सवालिया निशान आहे। त इहो ब्यूरो ऑफ करिकुलम छापी करे ॿियो हिकिड़ो सुवालु जेको हीअ जेको हाणे नओं सेशन शुरू थींदो, इहा तनक़ीद सरेआम जाइज़ असीं खुली कंदासीं त कोर्स खुटल मिलंदो, देरि सां मिलंदो ऐं उन खां पोइ के सब्जेक्ट जा किताब ई कोन मिलंदा। नतीजे में उहो ॿार 2-2.5 महीना साल जो पहिरियों अरसो उहो बग़ैर कोर्स जी तालीम हासिल थो करे। नए कोर्स जी उस्ताद खे ख़बर कोन थी पए त हाणे अपडेट्स छा आहिनि, हू पंहिंजे सिर्फ़ु पुराणे कोर्स खे वीचारो फॉलो थो करे, उनजी मजबूरी आहे। त इहो सुवालु जेको हिन इम्तिहाननि खां पोइ उथण वारो आहे, जंहिंमें सॼे सिंध जे ॿारनि खे टाइम ते किताब ॾियण जो सुवालु आहे। तालीम जे जेकॾहिं बहितरी जो सुवालु आहे त बाक़ाइदा जंगी बुनियादनि ते कमु कयो वेंदो। प्रिंसिपल साहब मौजूदु आहे, ॻाल्हाइणु चाहींदुसि। साईं असांजी हिन स्कूल में जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जी हिकु बिल्डिंग आहे जेका 2007 में जे हुनजी स्ट्रक्चर ठही आहे ऐं कुझु कमरनि जी छित पियल आहे, बाक़ी कुझु कमरनि जी छित न आहे। ऐं जेको आहे सो ज़ुबून हाल पई आहे। असांजी साईं सेक्रेटरी साहिब खे ऐं साईं सरदार शाह मिनिस्टर ऑफ एजुकेशन खे ऐं चीफ सेक्रेटरी खे असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी इहा हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग मुकमिल कराए ॾिनी वञे। 2007 खां ईअं पई आहे जीअं खंडर जो ॾेख पई ॾे। ऐं उनखां सवाइ असांखे कोर्स जो जेका किताब आहिनि से बि महिरबानी करे असांखे वक़्त सिर मुहैया कया वञनि त जीअं असां पंहिंजे हिन ॿारनि जी तइलीम खे सुधारे सघूं। हिन वक़्तु इम्तिहाननि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं नौजवान के इंजीनियर थियण था चाहिनि, के डॉक्टर थींदा ऐं के कमीशन ऑफिसर थींदा। ही उहे नौजवान आहिनि। हिन वक़्तु गवर्नमेंट हाई स्कूल बॉइज़ हाई स्कूल में जेको हीउ इम्तिहानी सेंटर क़ाइमु कयो आहे, उन में न सिर्फ़ु हिन स्कूल सां लाॻापियल पर मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट स्कूलनि जा शागिर्द आहिनि उहे बि इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। ऐं अॼु सिंधीअ जो पेपर आहे। कुझु असां स्कूलनि में वियासीं, उन्हनि स्कूलनि में जेके नतीजा मिलिया या कुझु शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि में इहो नतीजो साम्हूं आयो त जेको अॼु को पेपर सिंधी पेपर आहे, मीडियम इंग्लिश हुजे भले, पर जेको गवर्नमेंट स्कूल जो ॿारु आहे उहो सिंधी जो पेपर आसानी सां करे थो ऐं उनखे तमामु सवलो लॻे थो उहो बिल्कुलु। पर जेको प्राइवेट स्कूल जो ॿारु आहे उन जे लाइ वॾी दिक़त आहे, छो त प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली घटि पढ़ाई थी वञे ऐं सिंधी ॿोली न पढ़ाइण जे करे उतां जा जेके ॿार आहिनि उहे तमामु सिंधी पेपर बि ॾियण में वॾो मसइलो उन्हनि खे पैदा थी रहियो आहे, छो त उन्हनि जी जेका सिंधी लैंग्वेज आहे उते पढ़ाई नथी वञे। बहरहाल 9हीं ऐं 10हीं जमात जे इम्तिहाननि जे हवाले सां अवां ॻाल्हियूं ॿुधियूं उस्तादनि जूं ऐं जेके गवर्नमेंट गर्ल्स स्कूल जे शागिर्दाननि जूं ऐं उन्हनि जे टीचर्स जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल जे प्रिंसिपल समेत सीनियर उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त सरकारी स्कूलनि में मसइला जाम आहिनि। लाइट जो मसइलो थिए थो, पाणी जो मसइलो थिए थो ऐं वॉशरूम जो मसइलो थिए थो। इहे मसइला न सिर्फ़ु हैदराबाद कासमाबाद बहरहाल मजमूई तौर ते सॼी सिंध सां लाॻापियल आहिनि। ऐं 9हीं ऐं 10हीं जमात जे इम्तिहाननि जे हवाले सां हैदराबाद जे तालीमी बोर्ड जे तरफ़ां जेके इम्तिहान वरिता पिया वञनि उन्हनि जो बसि आख़िरी ॾींहं बचिया आहिनि। 2 ॾींहंनि खां पोइ ही पेपर ख़तमु थींदा ऐं वरी नए सिरे सां स्कूलनि जी शुरूआति थींदी। ॿार क्लास अपग्रेड कंदा ऐं हर ॿारु पंहिंजे नए क्लास में वेंदो, नए कोर्स सां गॾु ऐं पंहिंजी उहा जदोजहद ऐं पंहिंजी महिनत जारी वसारी रखंदो। प्रोग्राम हैदराबाद जो टाइम वक़्तु पुॼानी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।